अस्सलाम वालेकुम नादरीन, मेरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। भारत वधीक पाणी छॾे ॾिनो, पंजाब में वॾे दर्जे जी ॿोॾि जो अलर्ट जारी। मुल्तान में सूरतहाल ख़राब, फ़ौज तलब। रेस्क्यू ऑपरेशन। जलालपुर जे पीरवाला इलाइक़े में मुतासिरनि जी ॿेड़ी ऊंधी थियण करे 5 ॼणा फौत। फौतनि में 3 वरनि जी न्याणी समेत 4 ॿारड़ा ऐं 1 औरत शामिल। सूबे अंदर ॿोॾि ऐं बरसातनि दौरान फौत थियल माण्हुनि जो अघु वधी 56 थी वियो। 42,25,000 खां वधीक माण्हू मुतासिर। 4,100 ॻोठ ॿुॾी विया। मौसमियात खाते पारां पंजाब जे अक्सर ज़िलनि में तूफ़ानी बरसातनि जी अॻकथी। बरसातनि बाद सूबे अंदर ॿोॾि सूरतहाल वधीक संगीन थियण जो ख़दशो। पंजाब में ॿोॾि जा वेकिरा सिंधु दरिया में पहुचण शुरू। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में इज़ाफ़ो। विचोली दर्जे जी ॿोॾि। गुड्डू वटि पाणी जो मथां वेकिरो 3,90,000 क्यूसिक थी वियो। सखर बैराज वटि मथां वेकिरो 3,62,070 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वेकिरो 2,44,000 ऐं हेठां वेकिरो 2,31,000 क्यूसिक थी वियो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात। मिठी, नगर पारकर, छाछरो, उमरकोट, कुनरी ऐं डोरो नारो में तेज़ वसकारो। मीरपुर ख़ास, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, पिंगरियो ऐं मलकानी शरीफ में बरसात। सांगड़, पीरोमल, झोल, कंडियारे, काज़ी अहमद, थारूशाह, नूरियाबाद में भी बादल बरसी पिया। सिजावल, टंडो ग़ुलाम हैदर, चंबड़, सजर चांग ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात। हैदराबाद, जामशोरो, नवाबशाह, सखर ऐं ॿियनि इलाइक़नि में भी वसकारे जो इम्कान। कराची में अॼु शाम खां ख़मीस ताईं वफ़्ते वफ़्ते सां तेज़ बरसात पवण जी अॻकथी। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शजीद मेमन चयो आहे त सिंध हुकूमत ॿोॾि मुतासिर माण्हुनि सां गॾु बीठल आहे। मुतासिरनि खे हर मुमकिन रिलीफ फराहम करे रहिया आहियूं। 24 कलाकनि दौरान 6,288 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। 15 ज़िलनि मां मजमूई तौर ते 1,28,000 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करे चुका आहियूं। पंहिंजे बयान में शजीद मेमन वधीक चयो आहे त समूरनि ज़िलनि में इंतज़ामिया ऐं फोकल पर्सन फील्ड में मौजूदु आहिनि। जानवरनि जी मुंतक़िली ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ बि इंतज़ाम कया विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि में 9,384 जानवरनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। भारत ख़िलाफ़ 1965 जी फ़िज़ाई जंग में फ़तह ते अॼु हवाई फ़ौज जो ॾियारो मल्हायो पियो वञे। हवाई फ़ौज जे जवाननि बहादुरी ऐं जुरत सां दुश्मन जे इरादनि खे ख़ाक में मिलायो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां हवाई फ़ौज खे ख़िराज तहसीन पेश। शहबाज शरीफ़ चयो आहे त 7 सेप्टेम्बर 1965 जी जंग में पाक एयरफोर्स दुश्मन खे तारीख़ी शिकस्त ॾिनी। मार्काए हक़ में पिणु पाकिस्तान जी हवाई फ़ौज पंहिंजी सलाहियतनि सां दुनिया में पाण खे मञरायो। पाकिस्तान एयरफोर्स साबित कयो आहे त दुश्मन संदन जज़्बे खे शिकस्त नथो ॾेई सघे। तुलवेजो कोच मथां हथियारबंदनि जी फायरिंग, 1 मुसाफ़िर क़तल, 2 ज़ख़्मी। कोयटा खां पंजाब वेंदड़ कोच मथां दिलमुराद थाणे जी हद में ॾुआरिन फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण करे ठुलवासी मुसाफ़िर अब्दुल फताह मलिक क़तल ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मुसाफ़िरनि मूजिबि हथियारबंदनि फायरिंग करे कोच खे रोकियो ऐं फुरलुट कई। फायरिंग में 1 मुसाफ़िर क़तल ऐं 2 ज़ख़्मी थी पिया। दौलतपुर क़ौमी शाहराह ते हादसो, मुल्तान वासी, 2 मुसाफ़िर फौत, केतिराई ज़ख़्मी। राति देर सां मुल्तान खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल सवार खे पचाईंदे कल्टी। हादसे में नतीजे में मोहम्मद शफ़ी ऐं मोहम्मद अज़ीज़ मौक़े ते फौत। ज़ख़्मियुनि में उमैद अली, एजाज़ महर, मोहम्मद ज़ाहिद, हुसैन आज़ाद, जुनैद, शहबाज़ अली, कुर्बान अली ऐं ॿिया शामिल। SUP सदर सईद ज़ैन शाह मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सॼी सिंध में मुज़ाहिरा। हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास, नौशरो फेरोज़ ऐं उमरकोट में एहतजाज। जामशोरे, खैरपुर, शहदाद कोट, सेवण, सन, मांजन ऐं सकरन में कारकुननि रोडनि ते निकिरी आया। बदीन, गोलारची, ठारूशाह, कुनरी, डोकरी, टंडो आदम, भान सईदाबाद ऐं तंगवाड़ी में मुज़ाहिरा। बाडरे, कुनरी, नवाब वली मोहम्मद, मेरापुर, डोरो नारो ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज कयो वियो। SUP सदर मथां दाख़िल 2 केस जुड़तो करार, फौरी तौर ख़त्म करण जो मुतालबो।